खबर शामिल करूंगा टंडो मोहम्मद खान का आल सिंह ठाकुर इताद वेलफेयर एसोसिएशन तरफा मरकज़ी जनरल सेक्रेटरी राजा हमीर सिंह शंकर लाल ठाकुर कृष्ण लाल ठाकुर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन खे ख़िताब कंदे अॻुवाणनि चयो त आल सिंध ठाकुर वेलफेयर एसोसिएशन मरकज़ी चेयरमैन सेठ मानसिंह ठाकुर अमरसिंह ठाकुर चेतन ठाकुर ऐं हरेश ठाकुर के ख़िलाफ़ हिकु मंशात फिरोज़ जी अॻुवान राय सिंह ठाकुर कूड़ी प्रोपेगंडा करे रहियो आहे। उन्हनि जो वधीक चवणु हो त मरकज़ी चेयरमैन सेठ मान सिंह ठाकुर सेंट्रल कमेटी अगवान अमरसिंह ठाकुर चेतन ठाकुर अरसम ठाकुर खिलाफ एक मंशात फरोश जो अगवान राय सिंह ठाकुर ऐं ॿिया मंशात फरोश पंहिंजूं बदमाशियूं कायम रखंदे नशो वापराए असांजे इबादत जे जाइ ते शिव मंदिर महाशिवरात्रि के दिहाड़े ते औरतुनि सां बद इख़लाक़ी हरकतूं करण करलाल 13 तारीख़ ताईं ॿियो महीनो सूमर जे ॾींहुं अंगारे ॾींहुं मेलो शिव मसाण में लॻी रहियो। उन में तमामु सुठो प्रोग्राम हली रहियो जंहिंमें ख़ैर ख़ैरातूं वग़ैरह जेको ख़ैरातूं कंदो आहे उहो जहिड़े मूड में कोन हूंदो आहे। सेठ माण्हू असांजो अॻुवान थी करे ऐं सभिनी खां देगूं ख़ैर ख़ैरात जा पैसा गॾु करे हिंदू बिरादरी सॼी खे गॾु करे उते सभिनी लाइ हिकिड़ो भंडारो क़ाइमु कयो वियो जेको मेले में हलंदल हो। इंतिज़ामिया बि उते मौजूदु हुई। उतां राय सिंह ठाकुर जा कुझु 20-25 माण्हू आया। अचण सां उते जेको ग़रीब मिसकिन हिकिड़ा सामान विकिणंदियूं मायूं उन्हनि खे अची हिननि धक हणणु शुरू कयो। बाबा